हिन वक़्तु असां टंडो मोहम्मद खान में बीबी बादशाहज़ादी जे मज़ार ते मौजूदु आहियूं, जिथे बुज़ुर्ग हस्ती सैयद काइम अली शाह शमसी तबरेज़ी जे विछोड़े ते तज़ियती मेड़ाको कोठायो वियो आहे। अचो त उते मौजूदु सिंध जे सियासी समाजी अदीबनि खां वीचार वंडींदे पुछूं था। ऐं सैयद फ़तेह अली शाह सरपरस्त इल्म अदब अकेडमी टंडो मोहम्मद खान। अॼु असां दरगाह बीबी बादशाहज़ादी शमसी ते अॼु ताज़ियाती मेड़ाको रखियो आहे। असांजो तमामु वेझो अज़ीज़ ऐं बुज़ुर्ग असांजो शमसी सादातनि जो तक़रीबन हिंद सिंध में जेके बि शमसी सादात आहिनि उन्हनि सभिनी जो सरपरस्त हो साईं, ऐं असांजी अॻुवाण हो। अलाइन 300 खां मथे दरगाहुनि जो जेको आहे सो उन्हनि खे संभालींदड़ हो। मथे साल हिते असांजी दरगाह ते साईं जिन आया हुआ ऐं साईं महिरबान अली शाह जी दस्तारबंदी कराई हुई शमसी कलंदर सिलसिले जी, ऐं अचानक इतफ़ाक़ सां हिन अरबा जे ॾींहुं हार्ट अटैक जे ज़रिए साईं जो इंतकाल थी वियो, जिते असां ॾाढा ॾुखंदड़ आहियूं। उनजे पोयरनि सां दिली ताज़ियत करियूं था ऐं साईं जे लाइ जेको आहे सो दुआ करियूं था त अल्लाह साईं उन्हनि खे जन्नत फिरदौस अता करे ऐं साईं जो जेको आहे अल्लाह साईं उन्हनि खे जेको आहे सो उनजा दर्जात बुलंद करे। ऐं असां साईं जी मान जे साईं जे लाइ ताज़ियती मेड़ाके में अॼु साईं जी ज़िंदगी ते साईं जे लाइ जेको आहे सो कोशिशि कंदासीं त साईं खे भेटा पेश करियूं। तमामु सदर इल्म अदब अकेडमी ज़िलो टंडो मोहम्मद खान। जीअं त जेको ताज़ियती मेड़ाको आहे इहो असांजो शमसी सादात जो चीफ ऐं सजादा नशीन पाक हिंद मोहतरम असांजो मरहूम साईं काइम अली शाह जो अॼोको तइज़ाज़ी मेड़ाको आहे, जेको असां इल्म अदब अकेडमी तरफ़ां मल्हाए रहिया आहियूं। साईं जिन तक़रीबन समाजी ख़िदमतगार बि हुआ ऐं इंसानियत सां प्यारु कंदड़ हिकिड़ा नफ़ीस क़िस्म जा इंसान हुआ, जिन खे इंसानियत सां मोहबत ऐं प्यार हो। साईं जिन MP बि रहिया पीपल्स पार्टी में ऐं तमामु घणियूं उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि। ऐं हिन खां गुज़िरियल साल असांजो हुते प्रोग्राम थियो जंहिंमें साईं जिन शिरकत फरमाई हुई। उन में तमामु हिकिड़ो पंहिंजनि सुठनि ख़्यालनि जो इज़हार कयाऊं ऐं एतिरो चयाऊं त माना असांजी हिन इल्म अदब अकेडमी खे साराईंदे असांखे जस बि ॾिनऊं। अॼु असांखे अफ़सोस पियो थिए त उहो जेको साईं जो ख़ाल आहे सो ख़ाल थी रहिजी वियो आहे। ऐं इंशाअल्लाह असां दुआगो आहियूं त साईं जिन जा जेके आहिनि पंहिंजा साईं जिन जा जेके पोयर आहिनि उन्हनि खे रब पाक सब्र तहमुल अता फरमाए ऐं साईं जिन खे जन्नत फिरदौस में बुलंद या आला मक़ाम। नायब सदर इल्म अदब अकेडमी मूं से ॾिठा माउ जिनी ॾिठो पिरीअ खे तिनी संदी आऊं करे न सघां ॻाल्हि। साथियो, असां अॼु साईं काइम अली शाह साहिब जी ओचिते वफ़ात ते इंतिहाई ॾुखारा आहियूं। गुज़िरियल साल जॾहिं पाण हिते आया हुआ असांजी ख़ुशनसीबी चइबी जो संदन ज़ियारत नसीब थी। पाण हिंद सिंध जा जीअं साईं असांजे सदर साहब ॿुधायो, हिंद सिंध जा जेके से रहबर हुआ, अलाह साईं खे जन्नत फिरदौस में जाइ ॾे, पोइ इनखे सब्र जी तौफ़ीक़ ॾे। असां अॼु हिन प्लेटफॉर्म तां तहज़ीती मेड़ाके में इहो वचन था करियूं त संदसि ॾसियल वाट ते हली करे इहा लाट रोशन रखंदासीं। इंशाअल्लाह असां कॾहिं बि खेसि विसारींदासीं न ऐं दुआ कयूं त अलाह साईं पोयनि खे सब्र जमील अता फरमाए। लेडीज विंग, जैसे कि आज हमारे यहाँ ये एक तकरीब तो नहीं कह सकते, जैसे कि आज हम यहाँ जमा हुए हैं ताज़ियत के लिए, जो सैयद काइम अली शाह शमसी के हवाले से जिनका हमने रिसेंटली अभी सुना तो बहुत शॉक्ड हो गए, क्योंकि अचानक वो क्योंकि हमारे यहाँ आए थे, उनका अखलाक हमने देखा। कहते कुल नफ्सन ज़ायक़तुल मौत, हर एक नफ्स ने मौत का जायका चखना है, तो मौत के लिए हर वक्त हमें तैयार रहना चाहिए। तो हमें एक ऐसा किरदार अपनाना चाहिए, काम करना चाहिए जो यहाँ भी हमारे गुण गाया जाए और दूसरी दुनिया में भी हमें उसका रिवार्ड मिले। तो ये शमसी, चीफ़ ऑफ शमसी भी इनको कहा जाता है। जितने भी शमसी उनके सज्जादा नशीन थे, तो इनका जो अखलाक था बहुत ही अच्छा अखलाक था। यहाँ भी आए थे, हमने काफ़ी उनका सुना था। और पंजाब साइड में भी लोग, हमने पंजाब साइड भी इनका बहुत सुना है, क्योंकि साहब का MP है, मुल्तान भी रह चुके हैं। तो मुजफ्फरगढ़ के लोग जो हैं, सीतपुर वाले, वो तो यही कहते हैं कि जैसे ही इनका इंतकाल हुआ है, वो तो कहते हैं कि जैसे कि ये साईं जैसे गए तो हम मतलब जैसे कि यतीम हो गए हैं। तो हम सब इनके लिए मग़फ़िरत की दुआ करते हैं कि अल्लाह पाक के इनको जन्नत में आला मकाम अता फरमाए, इनकी फैमिली को। असां टंडो मोहम्मद खान में बीबी बादशाहज़ादी जी मज़ार ते मौजूदु आहियूं, जिथे मौजूदु टंडो मोहम्मद खान ज़िले जे सियासी समाजी ऐं अदबी शख़्सियतुनि जो चवणु हुयो त अॼु सिंध जे बुज़ुर्ग हस्ती सैयद काइम अली शाह शमसी तबरेज़ी जे ओचिते विछोड़े ते तहज़ीती मेड़ाको कोठायो वियो आहे।
अॼु असां खेसि संदसि कयल ख़िदमतनि ते सलाम पेश कयूं था। हू हिकु बाकिरदार ऐं सुठी तबियत जो मालिक हो। ज़ुल्फ़कार चांडियो, इब्रा न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान।